You are watching 12 p.m. Bulletin. सियासत के फाइनल राउंड के लिए 24 कलाक रहिजी विया। हालतूं गणतीअ जोगियूं आहिनि। चूंडुनि खां सवाइ ॿियो को बि हल नाहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर एस्टेब्लिशमेंट के मुदाख़लत की दावत ॾेई छॾी। शेख रशीद चयो आहे त एस्टेब्लिशमेंट मुदाख़लत करे ऐं मुल्क में चूंडूं करायूं वञनि। ॿियो रस्तो इहो आहे त PTI जा समूरा मेंबर्स सचा आहिनि त इस्तीफ़ा ॾेई छॾनि। ॿाहिरां पैसो वठी बेतमादी पेश कंदड़ पार्टीज़ ते पाबंदी लॻाई वञे। आइन ख़ामोश आहे त बेतमादी रिथ बाद छा थींदो। नए वज़ीर आज़म जे हलफ़ ताईं इमरान ख़ान वज़ीर आज़म रहंदो। लालई नालो मनहूस आहे। जॾहिं बि उन ते कमु शुरू कंदो आहियां त हुकूमत ख़तमु थी वेंदी आहे। मुंहिंजी सियासत जा 50-60 साल नाला लई में ख़तमु थी विया। GHQ मुंहिंजे तक में अचे थो। जनरल बाजवा जो थोराइतो आहियां जो चूंडुनि में मूंखे वोट ॾिनो हो। ईद खां पोइ हिकु TV चैनल ते एंकर थींदुसि। परवेज़ इलाही ऐं हमज़ा शहबाज़ मां पंजाब जो ईंदड़ वॾो वज़ीर केरु। उस्मान बोज़दार जे इस्तीफ़ा बाद नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास अॼु थी रहियो आहे। असेंबली जे सेक्रेटरी जो चवणु आहे त क़ाइदे अवान जी चूंड लाइ अॼु वोटिंग न थींदी, रुॻो शेड्यूल जारी कयो वेंदो। स्पीकर परवेज़ इलाही शेड्यूल जारी करण बैदि डेप्यूटी स्पीकर खे ज़िम्मेवारी ॾींदो। PTI उम्मीदवार परवेज़ इलाही ऐं अपोज़िशन जो हमज़ा शहबाज़ मैदान ते लथल। नवाज़ लीग तरफ़ां हमज़ा शहबाज़ खे तरीन ग्रुप जी हिमायत हुजण जी दावा। पाकिस्तान कंहिं बि कैंप पॉलिटिक्स ते नथो यकीन रखे। अमेरिका, चीन ऐं यूरोपी यूनियन सां सुठा लाॻापा आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पाकिस्तान में भारतीय मिज़ाइल किरण ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो आहे त पाकिस्तान भारतीय मिज़ाइल किरण जी जांच जो मुतालबो कयो आहे। भारत दुनिया ऐं पाकिस्तान खे ॿुधाए त संदन हथियार महफ़ूज़ आहिनि। ऐं समझोतो न कंदासीं, सिर सां कफ़न ॿधी वेठा आहियूं। जागीरदारनि ख़िलाफ़ वेढ़ सवली नाहे। साह जी आख़िरी घड़ीअ ताईं वेढ़ जारी रखंदसि। उमेर रुबाब चयो आहे त इंसाफ़ जे निज़ाम ते वॾो सवालिया निशान आहे त 5 सालनि खां इंसाफ़ नाहे मिलियो। हिकु न्याणीअ खे घर वेठे इंसाफ़ मिलणु घुरिजे, पर आउं अदालतुनि जा चकर काटे रही आहियां। इंसाफ़ जो निज़ाम सुस्त हुजण सबबि केर बि सरदारनि ख़िलाफ़ नथो बीहे। हर कंहिं में हिमत नाहे जो प्यारनि जा लाश खणे ऐं निज़ाम जी नाअहली बर्दाश्त करे। धमकियूं बि मिलनि ऐं ख़र्च पखा बि भरियूं। मूंखे अहसासु आहे त इहे शयूं हिकु मज़लूम लाइ ॾुखियूं आहिनि। शहीद नाज़िम सां इंसाफ़ लाइ सरदारी निज़ाम खे शिकस्त ॾियणी पवंदी। सिंध वासियुनि खे अपील आहे त हर मज़लूम सां गॾु बीहण खां सवाइ ॿियो ऑप्शन सरदारनि ऐं जागीरदारनि जी रस्ता रोक करे पुछाणा करियो त वेसा घातियूं छो था कनि।